औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन व अला आलिहि व असहाबिहि अजमईन अम्मा बाद। प्यारा दोस्तों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। फ़कीर फैज़ मोहम्मद सिकंदरी पिताफ़ी अल फैज़ चैनल सां गॾु अवां जी ख़िदमत में हाज़िर आहे। प्यारा दोस्तों, अवां जिते भी हुजो, आबाद हुजो, ख़ुशि हुजो, सलामत हुजो, सुखिया हुजो। मुंहिंजा साईं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो फ़रमान मुबारक आहे त सारियू इला मग़फ़िरतिम मिर रब्बिकुम, याने अवां पंहिंजे रब जी मग़फ़िरत ॾांहुं तकड़ा डोड़ो। मतिलबु त जेतिरो जल्द मुमकिन थी सघे पंहिंजे पालणहार मालिक ख़ालिक जी बख़्शिश तलब करियो, छो त तव्हां सां हिकु अहिड़े हंधि मौजूदु आहियूं जेको मुख़्तसिर इम्तिहान गाह ऐं क़याम गाह आहे। हितां ई असांखे पंहिंजी कामयाबी या नाकामी जो फ़ैसिलो करणो आहे। अल्लाह ताला हिन जहान जो बुनियादु फ़ना ते रखियो आहे। बसि ईअं ई सम्झो त हीउ इम्तिहान हिकु कमरो आहे। हितां असांखे पास या नापास थियण जो पर्चो ॾिनो वियो आहे। उन पर्चे जा सही जवाब बि सम्झाया विया आहिनि त ही अमल कंदो त कामयाबु आहियो, ऐं मथां रहमान रब ॿुधाए बि रहियो आहे त अवां पंहिंजे रब जी मग़फ़िरत ॾांहुं तकड़ा डोड़ियो, छो त हिन थोरे ऐं मुख़्तसिर टाइम में किथे अवां खे शैतान लईन दुनिया जे रंगीननि सां वरगलाए दोज़ख जी धुॿण में वञी न फसाए। हदीस शरीफ़ में पिणु चिटो बयान थी चुको आहे जो आकाए नामदार साहिब लौलाक हुज़ूर हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे त आख़िरत जे अमल खां सवाइ ॿी हर शइ में आहिस्तगी ऐं ढराई करणु बहितर आहे। मतिलबु अवां खे जेका बि तकड़ में कोशिशि वठणी आहे उहा अल्लाह ताला जी मग़फ़िरत ऐं महिरबानी जे लाइ वठणी आहे। दुनिया जे कमनि में तकड़ नाहे वठणी, छो त दुनिया ॾांहुं वधायल हिकिड़ो क़दम पोइते मोटाइण में बि अवां खे वक़्तु लॻंदो, ऐं जेकॾहिं उहो मुख़्तसिर मिलियल वक़्तु दुनिया जे मामलनि में गुज़री वियो त पछताव खां सवाइ कुझु बि हासिल न थींदो। मसनवी वारे ॾाहे बि सम्झायो आहे त ज़िंदगी हिकु बहितरीन मोतियुनि जो चिराग आहे, जंहिंजी वट खे तुर्त ॿार याने रोशन कर। अॼु न सुभाणे कंदे कंदे ईअं न थिए जो हयाती बि गुज़री वञे ऐं तूं कुझु करे बि न सघीं। मतिलबु त अल्लाह ताला जी मग़फ़िरत ॾांहुं मोटण जी जल्दी करणु निहायत ज़रूरी आहे, छो त जेकॾहिं शैतान पुठियां हलंदे अवां ख़ुदी ऐं तकब्बुर जी धुॿण में फासी पिया त उतां निकिरण लाइ 10 हयातियूं बि नाकाफ़ी आहिनि। सोणे शाह लतीफ़ बि वाक़ा करे ॿुधायो आहे त करीं हींअर कीन हलण जी वेठो पुछी पर अॼु आदेसी मर, सुबुह मरंदो सभु को। ऐं जेकी अॼु पोखींदे सो सुभाणे लुणंदे, कंडा पोखींदे कंडा लुणंदे, मेवा पोखींदे मेवा मेड़ींदे। ऐं पिणु पोखणी अथई त पोख, न त वींदई मुंदि चढ़ी, पाणी बि थींदुई पोइरो, पोइ सड़ी थींदई सोख। जिते लुणंदो सारो लोक, उते सिकंदे हिकिड़े संग लाइ। ऐं पिणु सुता उथी जाग, निंड न कजे एतिरी, जो तो साणे भायो सो मांझांदे जो माग, सो मांझांदे जो माग। सुल्तानी सुहाग निंडूं कंदे न मिले। ऐं पिणु हिकिड़े आशिक़ चयो आहे त चरखो चोखे अंगणे घाड़ू घड़ी ॾिनोए, कती छो न वेसली इहो साज़ संदोए, अरट उखलियां पोइ घणा हणंदे हथड़ा। त मुंहिंजा साईं जेकी करिणो आहे अॼु करियो ऐं अल्लाह जी मग़फ़िरत ॾांहुं तकड़ा डोड़ियो। मुंहिंजा साईं
उम्मीद त मुंहिंजी ही नंढड़ी काविश अवां दोस्तनि खे पसंदि ईंदी ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा, लाइक कंदा ऐं हिन अहकर मिसकीन खे पंहिंजे दुआउनि में यादि रखंदा। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।